नाज़िन खैबर में मरकज़ी तंज़ीम आराइयां पारा कोरोना वायरस सां फ्रंट लाइन ते विढ़ंदड़ डॉक्टरनि लाइ हिफ़ाज़ती 54 किटूं डिप्टी कमिश्नर मोहम्मद नईम सिंधु ऐं डीएचओ मोहम्मद हुसैन अबड़ो हवाले कयूं वयूं। इन हवाले सां पेश आहे हरीश कुमार जी रिपोर्ट। कोरोना वबा हिकिड़ी अहिड़ी वबा आहे जंहिंसां डॉक्टर जेके आहिनि उहे फस्ट ते विड़ी रहिया आहिनि ऐं उहे मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त खैरपुर ज़िले में जेके डॉक्टर हज़रात आहिनि उहे घणी मक़दार में जेको आहे सो उहो कोरोना जे वर चढ़ी विया आहिनि ऐं उन्हनि जा जेके केस आहिनि उहे पॉज़िटिव अची विया आहिनि। डॉक्टरनि जी हयातियूं बचाइण जे लाइ खपे त सिंध सरकार खे उन्हनि जे लाइ कुझु करणु खपे, पर जेके मरकज़ी तंज़ीम आराइयां जा हिते अॻुवान आहिनि यासिर यूनिस आराई अॼु उन डॉक्टरनि जे लाइ हिफ़ाज़ती किट्स खणी आया आहिनि जेके डिप्टी कमिश्नर खैरपुर मोहम्मद नईम सिंधु जे हवाले कयूं आहिनि ऐं हिन वक़्तु असां सां मरकज़ी तंज़ीम आराइयां जा अॻुवान मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि खां हालो हलो। बिस्मिल्लाह रहमान रहीम जी, जीअं तव्हां चयो कि कोरोना वबा हिकिड़ी सीरियस वबा आहे, पूरी दुनिया में फैलियल आहे ऐं असांखे पंहिंजे पाण खे हिन खां बचाइणो आहे। तव्हां ॾिसो कि हींअर पाकिस्तान में हालात इलाही ख़राब थी विया आहिनि, आवाम बि हिन खे सीरियस कोन वरितो, जंहिंजे करे आवाम पाण बि मुश्किल में आया आहिनि ऐं उन खां वधीक उन्हनि आम जेके डॉक्टर्स आहिनि असांजा उन्हनि खे हिन में प्रॉब्लम वधीक आहे। गवर्नमेंट बि ख़ासि तौर ते उन्हनि ग़रीब आवाम जी त मदद कई, पर डॉक्टर जेके असांजा आहिनि वीचारा उन्हनि जा केसिस इलाही वधी रहिया आहिनि। हिन में हिकिड़ी जेकी मेन ॻाल्हि आहे उहा तव्हां ॾिसो कि अगरि डॉक्टर ज़िंदा हूंदा, अगरि डॉक्टर फिट हूंदा, डॉक्टर ठीकु हूंदा त हू अॻिते आम आवाम जो चकास करे सघंदा ऐं उन्हनि जी मदद करे सघंदा, उनजी हेल्प करे सघंदा। इन सिलसिले में मरकज़ी तंज़ीमें आराइयां उहे असां कराची जे गवर्नमेंट सरकारी अस्पतालनि खे ॾिनियूं आहिनि, कुझु हैदराबाद जे सरकारी अस्पतालनि खे ॾिनियूं आहिनि ऐं हाणे असां खैरपुर जे सिविल हॉस्पिटल खे डोनेट कयूं आहिनि। इहे जेके असां किट्स ॾिनियूं आहिनि इहे रीयूज़ेबल किट्स आहिनि। रीयूज़ेबल सां मतिलबु कि इहे तव्हां हिक खां वधीक चकर पाए था सघो, इनखे तव्हां धोई करे साफ़ करे वरी इनजो इस्तेमालु करे था सघो ऐं इहे हाईएस्ट क्वालिटी जूं किट्स आहिनि। असां इहे किट्स कुझु पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन खे बि ॾिनियूंसीं ऐं उन्हनि बि ॾाढी तारीफ़ कई, शुक्र अदा कयो असांजो। जी बिल्कुलु, हिननि जो चवणु हुयो त कोरोना हिकिड़ी वबा ख़तरनाक वबा आहे, इन खां पाण बि बचो ऐं ॿियनि खे बि बचायो ऐं डॉक्टर जेके ख़ासि करे फ्रंट ते विड़ी रहिया आहिनि उन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखो। कैमरामैन मोहम्मद अली मल्ला सां गॾु हरीश कुमार, मेहरान टीवी न्यूज़ खैरपुर।